एशिया जी सब खां वॾी अदबी तंज़ीम सिंधी अदबी संगत, जंहिंमें हाणे संगत पाण में गॾु न आहे ऐं संगत धड़ाबंदीअ जो शिकार थी वई आहे। हिन वक़्तु सिंधी अदबी संगत में संगत खां वधीक धड़ाबंदी कीअं थी ऐं इहो किथां खां रिवाजु आयो, पहिरियों जेको धड़ो ठहियो कंहिं ठाहियो ऐं हाणे केतिरा धड़ा आहिनि, इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु हूंदो सीनियर सहाफ़ी कामरान सातो साहब। उन सां डिस्कस कंदासीं ऐं सिंधी अदबी संगत जी कारकर्दगी ते बि नज़र विझंदासीं। कामरान, सिंधी अदबी संगत जे हवाले सां कुझु ॿुधायो। अॼु नई ख़बर ॿुधण में आई त हाणे सिंधी अदबी संगत जा 2 सेक्रेटरी थी विया, हिकु राति जो आहे सेक्रेटरी, ॿियो सुबुह जो आहे सेक्रेटरी। इन हवाले सां अवां छा ॾिठो आहे सोशल मीडिया ते, रियलिटी छा आहे? बिल्कुलु सदाम सिंधी अदबी संगत जो गुज़िरियल 3 ॾींहंनि खां चूंडूं हलनि पियूं थियूं। हिकु धड़ो जेको आहे उहो अहमद सोलंकी जो आहे धड़ो, उन ऐं ताज जोई वारो जेको धड़ो आहे, उन्हनि ॿिन्हिनि हिकिड़ो पाण में ई गॾु हिकिड़ो इताद ठाहे ऐं उन्हनि चूंडूं करायूं, जेको हिक ॿिए जे मुक़ाबिलो थियो। अहमद सोलंकी गुज़िरियल साल जेको आहे सेक्रेटरी हुयो, उन खां वधीक 4 साल पोयां बि जेको आहे अहमद सोलंकी सेक्रेटरी रहियो आहे सिंधी अदबी संगत जो। हिन वारे उन अहमद सोलंकी ताज जोई खे जेको आहे सेक्रेटरी तौरु उन नामज़द कयो, पर ताज जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि ग्रुप हुयो। परियल दाए ग्रुप जा जेके धड़ो आहे परियल दाए जो, उन जा जेके दोस्त आहिनि उहे चवनि था त अहमद सोलंकीअ जे हूंदे अदबी संगत या संगत जेका आहे उहा गॾु नथी थी सघे। पर किन धुरनि जो वरी इहो बि चवणु आहे त जेकॾहिं ताज जो इहो सेक्रेटरी थी आयो आहे त उन बावजूदि बि जेका इहा संगत हिकु नथी थी सघे। डॉक्टर मुश्ताक फुल अदबी संगत इन संगत खे गॾाइण जे लाइ उन वॾियूं कोशिशूं कयूं, पर उन बावजूदि इहा संगत गॾिजी न सघी आहे। ऐं नतीजे तौरु इहा ख़बर पई आहे त अहमद सोलंकीअ जो ग्रुप जेको आहे उहो हिन चूंडुनि में हाराए वियो आहे। ताज जो इहो सेक्रेटरी चूंड थी वियो आहे उहो सिर्फ़ु वतन दोस्त पैनल जे तरफ़ां। बाक़ी परियल दाए जो जेको धड़ो आहे, जेके असीं ग्रुप चऊं या धड़ो चऊं, उन परियल दाए जे ग्रुप मां बि ऐं चूंड थी आहे, जंहिंमें डॉक्टर मुश्ताक फुल सेक्रेटरी चूंड थी वियो आहे। हाणे इहा ख़बर न आहे त इहे ॿई धड़ा पाण में कॾहिं था इलाक़ कनि। असीं त चाहियूं था, सिंध जे माण्हुनि खे बि अपील कयूं था त हिननि धुरनि खे गॾाइण जे लाइ उहो पंहिंजो किरदारु अदा कनि। ऐं ख़ासि करे जब नवां जेके सेक्रेटरी चूंडिजी आया आहिनि, बकुल तव्हांजे त राति ताईं सुबुह वारा सेक्रेटरी, उन्हनि खे असीं इहा गुज़ारिश कयूं था त संगत खे गॾाइण जे लाइ ॿेली हाणे पंहिंजो किरदारु अदा कयो, छाकाणि त संगत हूंदी त संगत ई रहंदी। ठीकु आहे कामरान, संगत जी संगत रहे या न रहे, पंहिंजी इंशाअल्लाह संगत बरक़रार रहंदी। मिलूं था हिकिड़े नए वीडियो सां गॾु, तेसीं ताईं मोकिलाणी। अल्लाह भाई।